खान जी आवाम बेयारो मददगार बणिजल रही है। 5 सालनि जे अंदरि चंद्रमोहन खान जी जेके स्कूल जी इमारतूं आहिनि उहे किरल तबाह थियल आहिनि। इन 5 साल में जेकी बरसाति ऐं ॿोॾि जेकी आई हुई उन में मुकमल वायर कोन कई वई हुई। उन खां अलावा जेके हेल्थ DHQ हॉस्पिटल बिल्कुलु पंहिंजे साम्हूं आहे त वॾी इमारत ठहियल आहे, पर अञा ताईं हिनखे ज़िले जो दर्जो कोन मिलियो आहे। हिते मामूली एक्सीडेंट जेको थिए थो, मामूली हिकिड़ो जहिड़ो थिए थो, हल्को बल्कि धक लाइ बि हैदराबाद रेफर कयो थो वञे। जॾहिं त हिते नंढा नंढा एक्सरे जेके थियनि था उहे बंदि लॻा पिया आहिनि। कुते छिते जी वैक्सीन हिते मौजूदु कोन्हे, शुगर जे इंसुलिन मौजूदु कोन्हे। उहे माण्हू ॿाहिरां वञी बुख बदाली जो शिकार जेके माण्हू आहिनि उहे प्राइवेट अस्पताल में इलाज था कराइनि, एक्सरे था कराइनि ऐं पंहिंजो घर जो सामान विकिणी करे पंहिंजे माइटनि जी ज़िंदगियूं था बचाइनि। हिन 5 सालनि जे अंदरि तमामु घणी बर्बादी थी आहे। हिन 5 सालनि जे अंदरि अॼु हिन वक़्तु ताईं बि त तव्हां शहर में ॾिसो तेल ₹2 चढ़े थो, उन जी जॻह तव्हांखे खंडु अटो तेल तव्हांखे दुगुनो मिलंदो। माना उते घटि में तादाद में उन को रिलीफ चेक करण वारो कोन्हे, दुकानदारनि खां पुछण वारो कोन्हे। तेल ₹2 चढ़ियो आहे त तव्हांजो रेट ₹10 ₹20 कीअं चढ़ियो आहे? को निज़ाम ई कोन्हे। हिते माण्हू बेयारो मदद करणु भरियल आहिनि। हक़ जो जेको आवाज़ु बुलंद थो करे उनखे जेल मोकिलियो थो वञे, उन गिरफ़्तारियूं थियनि थियूं, उन ते FIR खे मुंहुं ॾियणो थो पए। बाक़ी जेको सॼो करप्शन ते ज़िम्मेदारी आहे हिते पब्लिक हेल्थ जेकी चंद्रमोहन खान में आहे, जंहिं मुकमल चंद्रमोहन खान खे खंडरात बणाए ॾियो आहे। तव्हां हींअर हलिया वञो ज़मज़म हाल वटि, खॾो खोटो पियो आहे, गाॾियूं था नथियूं मटी सघनि, मासूम ॿार स्कूल नथा वञी सघनि, निमाज़ नथा पढ़ी सघनि ऐं बग़ैर NOC जे रोड जी खोटाई थिए थी। केरु पुछण वारो कोन्हे। उन खां पोइ जॾहिं सोशल मीडिया ते या इलेक्ट्रॉनिक मीडिया ते बयानु हले थो, उन खां पोइ जेको आहे NOC ॾिनी थी वञे थी, पर उन खां पुछां नथो करे। तव्हां ॿधी ही जेको वाटर सप्लाई तार टुटी आहे या जेको आहे तव्हां फाइबर तार टुटी आहे, उनजो ज़िम्मेदार उनजो ॾोह ॾंड केरु भरींदो? केरु पुछण वारो कोन्हे। लावारिसनि जो शहर आहे चंद्रमोहन खान। हिन वक़्तु इलेक्शन अचे बि आवाम खे अपील कंदासीं, महिरबानी करे त पंहिंजे ज़मीर जे मुताबिक़ वोट ॾियो। हिन 5 सालनि में असांजी औरतुनि जी तज़लील थी आहे, उहा तारीख़ी तज़लील थी आहे। असांजी क़ौम खे हिननि पिनण गैरतमंद क़ौम खे पिनणो करे छॾियो आहे। त इन ते हिकिड़ो आवाज़ु उथारे पंहिंजे ज़मीर जो फ़ैसिलो ॾेई उन्हनि माण्हुनि खे कामयाबु करियो जेके तव्हांजो असेंबल में आवाज़ु उथारनि, जेके तव्हांजा कमु कनि। बाक़ी जेके अहिड़नि माण्हुनि खे न उथारियो जीअं असांजी तज़लील हले बि या बंदि कई वञे।